नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे नौशर फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर बिलाल शाहिद जी सदारत हेठां आपाशे खाते जे ऑफिसरनि सां हिकु इजलास थियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर आपाशे खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त ज़िले जे सभिनी वाहन जी पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचाइण लाइ घुर्बल इंतज़ाम मुकमल कया वञनि। जिन वाहन मां नोली पाणी छोड़ी थिए थी उन्हनि वाटर कोर्सनि खे सरकारी रिकॉर्ड में मंज़ूर थियल पाणी ॾिनो वञे, जॾहिं त गैर क़ानूनी नोलियुनि जो ख़ात्मो कयो वञे। डिप्टी कमिश्नर चयो त पाणी चोरी कंदड़नि जी निशानदाही कई वञे त जीअं हुननि ख़िलाफ़ मुहिम हलाए पाणी जी चोरी खे रोके सघिजे। डिप्टी कमिश्नर चयो त ऑपरेशन दौरान जेका बि मदद घुर्बल हूंदी इहा ज़िले इंतज़ामिया फ़राहम कंदी। डिप्टी कमिश्नर चयो आहे त कानून जी ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। इजलास में एक्शन आपाशे रोड़ी डिवीज़न कंडियारो मोहम्मद रफ़ीक सिरियो, असिस्टेंट इंजीनियर रोड़ी डिवीज़न मोरो उमेद अली चिन्ना, अब्दुल रहमान सूमरो ऐं ॿिनि लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब